नाज़रीन, ढोरो नारो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में कणिक जो लाबारो लहण खां पोइ थरी मारुनि बैराजी इलाइक़नि जो रुख़ कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था ढोरो नारो मां राशिद भट्टी जी हीअ रिपोर्ट। अञा तू न आई पिनी लाबारा लही विया। कणक जे फसलनि में लाबारा पवण करे थर जे मारू माण्हुनि बैराजी इलाइक़नि ॾांहुं रुख़ कयो आहे। कती जे फसलनि दौरान पयल महाबूड सबबि चेट जी पोखाई त वॾे अंग में मुतासिर थी आहे। केतिरनि ई इलाइक़नि मां अञा ताईं बरसाती पाणी निकाल बि न थी सघियो आहे। ज़िले उमरकोट में कणक जे फसल में पयल लाबारनि लाइ लाबारियुनि जी आमद जीअं जो तीअं जारी आहे। ढोरो नारो खां छोर वारे कस वारनि इलाइक़नि में कणक जो फी एकड़ 40 खां 50 मण लही रहियो आहे ऐं छोरवा कोटवा वारनि ॿनिनि मां फी एकड़ 20 खां 30 मण जी आमदनी ॾियणु शुरू करे चुको आहे। कणक जा फसल लहण बावजूद अञा ताईं सरकारी ख़रीदारी जा सेंटर न खुली सघिया आहिनि, जॾहिं त सिंध हुकूमत पारां कणक जे फी मण जो अघु 2000 रुपया मुक़ररु कयो वियो आहे। ज़मींदार तबिको लाबारो कंदड़ पोहरियत मज़दूरनि खे फी लुणाई ऐं खणाणी जो हिसाब 2 मण फी एकड़ ॾिए थो। हारी माण्हू ये मजदूरी भी करूँ था, कणक जो रेट भी घटा, मतलब पोखा जो टाइम अची वियो है ऐं बादाम बदन कोन थो मिले। उन करे हारी माण्हू असीं चवंदा भई कणक जो कोई रेट वधाए, मतलब बरसातूं आहिनि, बोडूं आहे, पर साल मकड़ भी खाई आहे फसल, असांजो हाल आहे कोन, पर कुछ कणक जो रेट वधाए, बादाम भी स्टार्ट करियो। कणक जो रेट तमाम घटि है, तोखे ख़बर है ख़र्च ते तकरीबन 40,000 जे लॻभॻि तोखे ख़बर ख़र्च थी वेंदो है ऐं गवर्नमेंट जो अञा असांखे बारदानो बि कोन मिलियो आहे। ग़रीब माण्हू जी तोखे ख़बर है 2 मण कटाई वञे त थ्रेशर ॿनी जो ख़र्च, ग़रीब माण्हू ॾाढो तंग है। उनजे करे गवर्नमेंट खे अपील है हिकिड़ो त बारदानो जल्दी ॾियो, ॿियो कणक जो रेट वधायो वञे त तोखे ख़बर आबादगारनि खे कुझु फ़ाइदो थी सघे। कीअं कंदो अलाए करे 2 मण जुड़िया त थे कीअं कंदो हले कीअं कंदो ॿार तो पढ़े स्कूल से 50 ॾिस कणक खणा, असीं ॾिस सॼो कणक था खणा, मजूरी करा जॾहिं उहो पूरी कोन थी थिए, महांगाई करे की जाम न को कार्ड आहे न रुपयो को जुड़े, कीअं को जुड़े, असां गरीब माण्हू ॾिस सॼो उभराण पगे हलां था, जुड़े कीअं को करे। गवर्नमेंट जो जो रेट है वो 2000 रुपया ऐलान कयो या न, नोटिफिकेशन अञा ताईं कोन निकितो है। बकाया हिते जो खरीदारी 1600-1700 रुपया माण्हू ढोर नारे में वठनि पिया। ऐं बाक़ी रही ॻाल्हि त सैलाब जे हिसाब सां फुटिन में त का शइ कोन बची। बाक़ी कणकनि जी जेको एकड़ लाइ 2 मण कटाई वठनि था, थ्रेशर जी मज़ूरी कटे का शइ माना कोन बचे। ग़रीब माण्हू मिसकिन ॾाढो माना तंग है, अञा बारदानो बि गवर्नमेंट जो कोन मिलियो है। गरीब माण्हू गुज़र सफ़र ईअं करा था, कणारो वढा था, थ्रेशर उन खे 2 मण हुई मिले थी। कणक असीं वढूं उन खां पोइ असांखे मिलंदी आहे, गॾु करी उन खां पोइ माना थ्रेशर व्रेशर निकिरी बि उन खां पोइ असांखे 2 मण मिले थी कणक, सम्झी में साईं। उन में छा आहे, उन में विच में असीं वढूं था 15 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं मिली फाफा ॾी हुतां हुतां पटियो सटियो पिनियो सुनियो माना पूरा ई करूं था। नारा केनाल मां पाणी बंदी सबबि कणकुनि जी पाछाटी पोखाई खे बि वॾो नुक़सान थियो आहे। तंहिं सबबि कणकुनि जी एवरेज तमामु घटि अची रही आहे। सिंध हुकूमत खे घुर्जे त कणक जा ख़रीदारी सेंटर खोलिया वञनि त जीअं वक़्त सिर मुक़ररु कयल ख़रीदारी टारगेट बि पूरा थी सघनि। अगर सरकारी खरीदारी सेंटर वक्त सिर न खुलिया त 144 कलम लागू हुजण बावजूद भी आबादगार कणक जो फसल वापारिन अॻियां विकिरो करण ते मजबूर थींदा। वापारिन खे कणक विकिरो करण जो कारण उहो ई आहे त आबादगारनि खे ईंदड़ कतीअ जे फसल जी पोखाई भी करणी आहे। मुआशी हालात बेहतर न हुजण करे आबादगार कणक स्टॉक नथा करे सघनि। राशिद कादिर भट्टी, मेहरान टीवी न्यूज़, ढोरो नारो।